अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध स्पेशल रिपोर्टर ज़ोया मल्ला जी रिपोर्ट मुताबिक़ कुंभ भरिसां यूसी बाफो पीपल्स पार्टीअ जो सरगर्म कारकुन अली मुराद भट्टी दिमाग़ जी रग फाटण सबबि खैरपुर सिविल अस्पताल में लाॾाणो करे वियो। जनाज़े निमाज़ में तक जे एमपीए हाजी मुनवर अली वसाण ऐं बैरिस्टर हालार खान वसाण समेत सवें सियासी समाजी माण्हुनि शिरकत कई। ख़बर मूजिबि कुंभ भरिसां ॻोठ मोहम्मद रमज़ान भट्टीअ जे मौज़ शख़्सियत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो सरगर्म कारकुन अली मुराद भट्टी काल्ह ज़मीन ते ओचितो मथे खे चकर अचण सबबि हेठि किरी पियो। 2 कलाकनि खां पोइ संदसि खैरपुर सिविल अस्पताल पहुचायो वियो, जिते कुझु वक़्तु इलाज हेठि रहियो। तंहिंखां पोइ दम धणी हवाले कयई। डॉक्टरनि मूजिबि घणी थधि सबबि संदसि दिमाग़ जी रग फाटी पई, जॾहिं त काल्ह जनाज़े निमाज़ संदसि अभाणे ॻोठ में अदा कई वई, जंहिंमें यूसी बाफो जे मौज़ समेत केतिरनि ई सियासी समाजी शख़्सियतनि, जंहिंमें तक जे एमपीए हाजी मुनवर वसाण, बैरिस्टर हालार खान वसाण, रेस निसार अली चांडियो, कामरेड मोहम्मद साबिल चांडियो, रेस अता हुसैन चांडियो, वॾेरो अली खान चांडियो, अली गौहर भट्टी, उस्ताद मुमताज़ सूमरो, मोमिन अली मला ऐं ॿियनि केतिरनि ई माण्हुनि शिरकत कई ऐं आलिन अखियुनि सां अभाणे क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो। जॾहिं त मरहूम वारसनि में पंहिंजे पुठियां बि घर वारियूं 7 पुट ऐं 1 न्याणीअ जो औलाद छॾे वियो आहे।